अॼु का हेयरिंग थी आहे 17 तारीख़ जे हवाले सां ऐं तव्हां केस खे ट्रांसफर बि कयो या केस मेड़ या दादू अॼु की तफ़सील अञा ॾिसो, असांजी ख्वाहिश कान्हे, न कोई असां का स्पेसिफिक को जज ॿुधायो आहे त फलाणे ॾे मोकिलियो, न कोई असां चयो आहे त तव्हां न हलायो। सिधी ॻाल्हि, असां रुॻो एतिरी ॻाल्हि कई आहे त को अक्यूज़ जवाबदार जेके आहिनि उन्हनि मां हिकु को अक्यूज़ड क़ुर्बान कमराणी जे बयान में कुझु जुडिशियल ऑफिसर्स जो ज़िक्र आहे, वाक़ई खां हिकिड़े ॾींहुं पहिरें जो एरीगेशन में जॾहिं वाक़ियो थिए थो। लिहाज़ा मुंहिंजो चवणु हो त तव्हां एडमिनिस्ट्रेटिव जज आहियो, सॼो स्टाफ जुडिशियल ऑफिसर्स उन्हनि सभिनी खे तव्हां ॾिसो था, यकीनन इन्हनि फैक्ट्स खां तव्हां अदरवाइज़ बि ख़बरवार हूंदव। तंहिंजे करे आउं सम्झां थो त तव्हां पाण न ॿुधो कंहिं ॿिए ॾे मोकिलियो। असां इहा इन लेवल ते इन क़िस्म जो असां एतिराज़ रखियो आहे कोर्ट सां। सो कोर्ट जो इहो चवणो त तव्हां असांखे लिखत में ॾियो, त पोइ असां हुन ते ऑर्डर कयूं था, उहो असां लिखत में ॾियूं था।